बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूं था तो तव्हां बिल्कुल ठीक ठाक हूंदा, चाक चंगा भला हूंदा। असांजो हमेशा अवां सभिनी ॾिसंदड़नि जे लाइ ये दुआऊं हूंदियूं आहिनि त रब करीम अवां खे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे। दोस्तों, हज़रत अबू सईद बिन मालिक बिन सनान ख़िज़री रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿुधाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां खां पहिरियनि क़ौमुनि में हिकिड़ो माण्हू हूंदो हुयो जंहिं 99 माण्हुनि खे क़तल कयो। उहो एॾो गुनहगार हुयो। उन हिकु ॾींहुं हिकिड़े माण्हूअ खां पुछो त मूंखे ॿुधायो त हिते सभ खां वधीक हिन वक़्तु धरतीअ ते जेको आहे मुतक़ी माण्हू कहिड़ो आहे। उन्हनि हिकिड़े राहिब जे लाइ ॿुधायोसि ऐं हू उन राहिब वटि वञी पहुतो। उनखे चयईं त मूं 99 क़तल कया आहिनि, छा मुंहिंजो इहो गुनाह अल्लाह ताला माफ़ करे सघे थो? त उन राहिब चयुसि त न, तूं एॾो खंज़ीर आहीं, तो तुंहिंजा गुनाह कीअं त माफ़ थी सघनि। उन छा कयो जो उन माण्हूअ खे क़तल करे छॾियईं, उन राहिब खे क़तल करे ऐं अॻिते निकिरी वियो। अॻिते वञी हिकिड़े ॿिए माण्हू खां पुछईं त हिन धरतीअ ते को अहिड़ो माण्हू आहे जेको अलाह वारो बानो हुजे? त उन हिकिड़े ॿिए मुतक़ी माण्हूअ जे लाइ ॿुधायसि ऐं हू उन तरफ़ वियो ऐं उन वटि जॾहिं पहुतो त उन मुतक़ी माण्हूअ खे वञी ॿुधाईं त साईं, मूं 100 माण्हू क़तल कया आहिनि, छा अल्लाह ताला मुंहिंजी बख़्शिश कंदो? त उन चयुसि त हा, बिल्कुलु अल्लाह ताला गफ़ूर रहीम आहे, अल्लाह ताला माफ़ु करण वारो आहे, बिल्कुलु माफ़ु कंदो। पर तूं हीअं कर जो हितां हलियो वञ, फलाणे जॻह ते पहाड़ीअ में कुझु बुज़ुर्ग वेठा आहिनि ऐं उहे अल्लाह ताला जी इबादत कनि था, तूं बि वञी उते उन्हनि सां इबादत कर, इनशाअल्लाह अल्लाह ताला तोखे माफ़ु करे छॾींदो। त हू उन तरफ़ वधंदो पिए वियो ऐं अचानक उन जो मौत अची पहुतो ऐं उहो माण्हू किरियो, उते मरी वियो। ऐं चवनि था त मलाइका आया ऐं मलाइका जेके हिकिड़े गुनाहगारनि जो रूह खणी वेंदा आहिनि ऐं हिकिड़ा मलाइका जेके आहिनि त उहे मुतक़ी माण्हुनि जो रूह खणी वेंदा आहिनि। उन्हनि मलाइकनि जे विच में इन ॻाल्हि ते झगड़ो थी पियो, बहस थी पियो त जेके गुनाहगारनि जो रूह खणी वेंदड़ मलाइका आहिनि उन्हनि ज़िद कयो त हीउ गुनाहगार आहे, हिन माण्हू क़तल कया आहिनि। ऐं जेके मुतक़ी माण्हुनि जो रूह खणी वञण वारा मलाइका आहिनि उन्हनि चयो त न, हीउ तौबा करे चुको आहे ऐं हीउ अॻिते वधी चुको आहे। त अल्लाह ताला हिकिड़े फ़रिश्ते खे इंसान जी शक्ल में मोकिलियो ऐं उन अची उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी त उन खां पोइ उन फ़रिश्ते चयो त तव्हां माप कयो त हीउ जेको आहे मुतक़िन तरफ़ वधीक वधी चुको आहे या जेको इलाइक़ो गंदो आहे उन तरफ़ वधीक आहे। जॾहिं ज़मीन मापी वई त उन माण्हूअ जी बसि थोरो ईअं विथी हुई इंचनि जी, जेका वधी वई उन तरफ़, जेके मुतक़ी माण्हुनि जी तरफ़। त उन जे लाइ इहो फ़ैसिलो थी वियो त इहो बख़्शिजी वियो ऐं उन जो रूह जेको आहे उहे मलाइक वठी विया जेकी मुतक़ी माण्हुनि जा रूह खणी वेंदा आहिनि। सो दोस्तों, तौबा जा दरवाज़ा इंसान जे लाइ हमेशह खुलियल हूंदा आहिनि ऐं अल्लाह ताला गफ़ूर रहीम आहे। जेकॾहिं इंसान खां का बि ग़लती सरज़द थिए थी त पंहिंजे गिरेबान में जॾहिं उहो झांके थो, लियो थो पाए ऐं ग़लतीअ जो अहसासु थिए थो, निदामत थिए थी, त निदामत जा 2 ॻोढ़ा किरिया न आहिनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि बख़्शिश थी न आहे। त असां सभु गुनहगार आहियूं, ऐबदार आहियूं, ख़ताकार आहियूं, ख़ताऊं असां खां सरज़द थींदियूं रहनि थियूं। कॾहिं ॼाणी वाणी असां कयूं पिया, कॾहिं अणॼाणाई में असां खां गुनाह सरज़द थियनि था पिया। त अल्लाह ताला खां हमेशह गुनाहनि जी बख़्शिश कराइजे ऐं तौबा इस्तग़फ़ार जो दामन कॾहिं बि न छॾिजे, छो त मौत बरहक़ आहे ऐं असांखे का बि ख़बर कोन्हे त कॾहिं असांजे ज़िंदगीअ जो इख़्तिताम थींदो ऐं कॾहिं असांजे मथां मौत जो फ़रिश्तो अची पहुचंदो। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे ऐं अव्हांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। दोस्तों, जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे ॿियनि दोस्तनि सां, मिटनि माइटनि सां, यारनि सां शेयर ज़रूरु करे छॾिजो। ॿी वीडियो में वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं दुआउनि में यादि रखिजो पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे। मोकिलाणी कोन्हे, सदाईं गॾु ई गॾु अल्लाह वाही।